काज़ी अहमद सां तालुक़ रखंदड़ रवासिन पारां नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मज़दूर आहिनि, मज़दूर कमु कंदा भट्ठे ते, इतलाज में व्याज जा पैसा आहियूं, पैसा व्याज खां वीचारा मज़दूर भरे न सघिया। पुलिस उते पहुती त माण्हू जेके आहे 12 हुआ, बाक़ी 2 माण्हू हिननि पाण अगवा करे लिकाए गुम करे छॾिया। बाद में चयूं त 12 माण्हू आहिनि। मोहम्मद अली नज़ीर सोलंगी असां मज़दूरी कंदासीं, असांजा माण्हू अगवा करे वियो। पठान रंगज़ेब सोनारो पप्पू, मुंहिंजो पुटु ज़ुल्फ़कार, ॿियो एसआई करीम बश्क सूबेदार पप्पू सोनारो ऐं इन जो औरंगज़ेब पठान ऐं करीम बश्क लाखो एसआई इहे गॾिजी असांजा सिविल ड्रेस में आयो। जेके माण्हू असांजा अगवा करे पिस्टल ॾेखारे खणी वियो। वञूं पिया अचूं पिया, पादर हणे पियो, ख़र्च पिया वठूं, पादर पियो हणे, ढक पियो हणे, सॼी मज़दूरी कराईंदो हो। 1 ॾींहं जो राशन ॾींदो, सॼो हफ़्तो असांखे हुन राशन में हलाईंदो। असां अची पादरनि में हिते पियासीं। कैमरामैन रफ़ाकत राय सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासगिरी, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।